एक भेरो दिलावल सां मिलण थी चाहियां। हिकिड़ी मयार रहिजी वई आहे, आख़िरी मयार। करीम बख्श खान, असांखे कुछ मोहलत ॾियो। असां बिलावल अज़ीज़न सां ॻाल्हायूं था। न बाबा, असांखे कंहिं सां बि ॻाल्हाइणो ॿोलाइणो न आहे। जेकॾहिं असांखे ॿार न मिली नतीजा ख़राब न कंदा बस। असांखे थोरी ॾींहुं मोहलत ॾियो। साहब जो केस दाख़िल न थियो न, ॻाल्हि कोन ठहंदी। हिते अच न, इहा थी न मुड़सनि वारी ॻाल्हि। सभु ॻाल्हि ॿुध, रुगो केस दाख़िल करण जी ॻाल्हि न आहे। 48 कलाकनि जे अंदरि जेकॾहिं असांखे ॿार न मिली ऐं तव्हांखे का तकलीफ़ अचे त असां बेमयार आहियूं। हा ईअं भाऊ रहमत अली, असीं सही पिया चऊं न? साहब, अॻुवां जो केस दाख़िल कर। भाऊ करीम बख्श, पोइ हीअं था कयूं, एनसी था कटियूं। अरे बाबा, इहे नटा पोदियूं वञी ॿियनि खे ॾे। एनसी न सिधी एफआईआर दाख़िल कर। जमादार, वॾे खे सॾु कर। हिते अच न, इहा कई न वॾा कम वारी ॻाल्हि आहे। हेलो छा? इहो कीअं थो थी सघे? छा थियो, ख़ैर त आहे? करीम बख्श वारनि अगवा जो केस दाख़िल करायो आहे। पर छा जो केस? चयो न, अगवा जो केस। मुंहिंजी अगवा जो? हा, तुंहिंजे अगवा जो केस। ऐं इहो अगवा कंदड़ बि मां ई आहियां। पर तूं त मुंहिंजो मुड़ुसु आहीं। हा, पर केस दाख़िल थियण महिल चाचा जन बि उन्हनि सां गॾु हुया। केरु चाचा जिन? तुंहिंजो पीउ। मुंहिंजो बाबा? ईअं नथो थी सघे। इहो ई त थियो आहे। पर बाबा त निकाह असांजो पाण करायो आहे। कुझु त थियो हूंदो। हाणे छा कजे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा माजिद, ले। यार ॻाल्हि वधी वई आहे। मूंखे त अॻे ई डपु हुयो। पोइ छा कजे? मुंहिंजो ख़्याल आहे त वापसि हली मुंहुं था ॾियूं। कुझु चोर थोड़ी आहियूं। हाणे इहो एॾो सवलो न आहे, तव्हांखे मारे छॾींदा। पर छो? इहो ई त असांजे समाज जो नासूर आहे। केरु हिन नासूर खे कोरे कढे? कबीलाई रवैनि जे करे केतिरियूं जानूं ख़तमु थियूं आहिनि ऐं केतिरियूं दाव ते लॻल आहिनि। उन जो अंदाज़ो तव्हांखे न आहे। तूं कहिड़ी सलाह थो ॾे? मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकु त तव्हांजो बयानु हलाए था छॾियूं त तव्हां ऐं आशा मर्ज़ी सां शादी कई आहे। ॿी ॻाल्हि त तव्हां सिधा कराची हलिया वञो। कराची छो वञूं? उते सिविल कोर्ट में वञी शादी कयो, छो त मुमकिन आहे त तव्हांजे निकाहनामे में सही कंदड़ कंहिं दॿाउ वसीले फिरी वञनि। पर कराची में इहो कीअं थींदो? कराची में हिकु टीपीओ मुंहिंजो दोस्त आहे, मां हुनखे फ़ोन करे थो छॾियां। ॿियो त उते के समाज सुधारक बि तव्हांजी मदद कंदा। मुंहिंजे ख़्याल में त तव्हांखे ट्रेस कयो वेंदो। मामिलो तमामु वधी वियो आहे। तव्हां जल्द खां जल्द निकिरण जी कयो। मां कराची में दोस्त खे फ़ोन थो कयां
त उहो तव्हांजे लाइ किराए ते फ्लैट वठी छॾींदो। बाबा तुंहिंजे छोकिरे जे करे असांजे कबीले ते आंगलियूं खॼण लॻियूं आहिनि। सरदार साहब, असांखे कहिड़ी ख़बर त करीम में वॾो किन कंदो। छोकिरे खे घणो ई सम्झायो, असुल हथनि मां पहिरियों ख़ुदकशियूं धमकियूं पे ॾिनाई। छोकिरे जी माउ बि त निकाह में राज़ी हुई न। अरे बाबा, हुन जेका धूड़ पाती सा पाती, हाणे ॻाल्हि ॻरी थी पई आहे। करीम बश्क जे सरदार मूंसां ॻाल्हायो आहे। 4 लुचा उनजे कबीले में बि आहिनि त 4 लुचा असांजे कबीले में बि आहिनि। किथे खून थी नथी पवे। उन्हनि जे सरदार कमाल खान ऐं चङे मुड़ुस मूंसां ॻाल्हायो आहे। हू चवनि था त छोकिरी असांजे हवाले कयो। पर सही इहो कीअं मुमकिन आहे? पहिरियों इहो ॿुधायो त इहे 2 ॼणा आहिनि किथे? सही हो हिन वक़्तु इस्लामाबाद में। पहिरियों इहो कमु कयो जो हिननि खे हिते घुरायो। सरदार साईं, तव्हांजी हर ॻाल्हि अखियुनि ते, पर भायां थो छोकिरी वारा ईअं कोन मुड़ंदा। अरे बाबा, मां सम्झां थो। उनजे कबीले जा लुचा माण्हू चवनि था त असांजूं औरतूं खणंदा, ऐं जे ईअं थियो त पोइ? पर सही उहे ईअं छो कंदा? टांडा ॾेई छॾियो सफ़ा। असीं बि घटि कोन आहियूं। असां इज़त वारा आहियूं, कंहिंसां फिटाइण नथा चाहियूं। उन्हनि जा चङा मुड़ुस ऐं असांजा सियासी मुखालिफ़ इन इशू ते गॾु थी रहिया आहिनि। आईजी साहिब मूंसां ॻाल्हायो आहे, मूं बि हुन सां ॻाल्हायो आहे। मामिलो तमामु मथे चढ़ी वियो आहे। तव्हां मालिक आहियो सरदार, पर ॻाल्हि ॻरी थी वई। अरे बाबा, तव्हांखे नाहे ख़बर, कुझु बि थी सघे थो। अली नवाज़ खान, तूं बाबा फ़ोन कर उनखे त अॼु जो अॼु छोकिरी समेत हिते हलियो अचे। हा यार, अली नवाज़ खान, फ़ोन कर। हेलो, सलाम वालेकुम। हाँ भाई, ये कमरा नंबर 110 में बिलावल से बात करनी है। जी, निकल गए? कब? अच्छा अच्छा अच्छा, ठीक है ठीक है। सही हो, इस्लामाबाद होटल छॾे करे हलिया गया। अली नवाज़ खान, जी सर। बाबा हीअं कयो जो करीम बश्क जे ॻोठ जे भर पासे जेके ॻोठ आहिनि असांजे कबीले जा, जी सर। उते पहिरा वधाए छॾियो ऐं उते औरतुनि खे चओ त ॿाहिरि न निकिरनि कम सां। ठीकु आहे न? बिल्कुलु, तव्हां फिक्र न कयो। बसि इहो कमु शुरू कयो ऐं इनखे हथ बि कयो। सेवा कोशिश में लॻो पिया, जीअं फोन में राब्तो करो मुंहिंजो, मां चई छॾींदोसांसि। ठीकु आहे, तव्हां दिलि जाए करो। बसि पोइ तव्हां हलो। ठीकु आहे, दुआ में यार। माशाअल्लाह।